अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। दोस्तों हाणे तव्हां ॾिठो पोयनि किस्तनि में हाणे तव्हांखे इहो ॿुधायूं त रबनि सभु कुझु गारंटी खणे पियो जॾहिं ओठे जी बाबा तूं ॻोठ में मोटी अचु मां तुंहिंजी गारंटी खणां थो तोखे कोई कुझु न चवंदो अमुन सां रहणु ॾिनो वेंदो लेकिन ओठे इहा ॻाल्हि न मञी। छाजे करे आख़िर ओठो ईअं करे रहियो आहे असल में ओठे खे जेको आहे इहो घुरिजे जीअं रईस गफ़ार ख़ान मारिजी वञे कमाल ख़ान ऐं मां गॾिजी करे ॻोठ जे मथां हुकुमरानी कयूं। ओठे जे दिलि में इहा हली रही आहे ऐं ॿियो त उन सां गॾु वलू जो भाउ मोहिब बि हुयो उन जे साम्हूं अगरि चवे हा मूंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे त पोइ मोहिब वञी वरी कमाल ख़ान खे ॿुधाए हा त वरी इन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ात शुरू थी वञनि हा। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त हाणे मीरा जेको आहे वारिस गॾिजी करे हिक ॿिए जी दिलि ॿधाई अथनि मतिलबु दिलासो वारिस घड़ी घड़ी मीरा खे ॾिनो आहे। मीरा हाणे शींहं थी वई आहे सफ़ा न कमाल ख़ान खां टिजे थी न हाकिम ख़ान खां न ओठे खां। छाजे करे बिल्कुलु दोस्तो हू जेको आहे दिलासो ॾिनो आहे अहिड़ो उन ख़बर आहे त मूंसां गॾु वारिस आहे इन जे करे हू कंहिंखां बि नथी डिॼे ऐं कमाल ख़ान खे इहा ॻाल्हि कान वणंदी अन क़रीब इहे मुक़ाबिलो कंदा रहंदा मीरा ऐं वारिस इन्हनि जो कमाल ख़ान जा पादर पिया खाईंदा रहंदा लेकिन हाकिम ख़ान इन्हनि खे पादर हणणु कान ॾींदो ऐं अन क़रीब इन्हनि जा पोल पधरा बि थियण वारा आहिनि। वलू ऐं मोहिब जॾहिं इहा सचाई ॿुधाईंदा जॾहिं वलू मोटी वेंदो पंहिंजे ॻोठ ऐं मोहिब खे ॿुधाईंदो मोहिब जॾहिं वरी हाकिम ख़ान जे ख़िलाफ़ु थी बीहंदो त पोइ सभिनी जे लाइ मतिलबु मुश्किलात पैदा थी वेंदियूं कमाल ख़ान ओठे ऐं हाकिम ख़ान जे लाइ। ऐं अन क़रीब रबनि ते बि इहो इल्ज़ाम लॻंदो त हीउ गद्दार आहे। इहो बि तव्हां ॾिसंदो त वलू मोहिब इहे जेको आहे रईस गफ़ार ख़ान रबनि जो साथ बि अन क़रीब ॾींदा लेकिन रईस गफ़ार ख़ान इन ॻाल्हि खे न मञंदो त रबनि गद्दार उन खे त रबनि ॿुधाए छॾियो मुंहिंजे हथां तुंहिंजो क़तलु कराइणु चाहे थो केरु हा कमाल ख़ान ऐं ओठो मां इहो कॾहिं बि न कंदुमि। रईस गफ़ार ख़ान खे पहिरियों ई ख़बर आहे हू हुन चयो मूंखे इन शइ जी ख़बर आहे लेकिन इहो इन जी दिलि जी ख़्वाहिश पूरी कोन थींदी। इहा ज़ालिम हिन ॻोठ में वरी न रही सघंदा जीअं पहिरियों हिननि हुकुमरानी कई। इहो जहिड़ो हिननि जो आख़िरी ड्रामे जी किस्त ताईं हलंदो रहंदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त ख़ुदा हाफ़िज़।